बुढ़ो कमरानी खां रिपोर्ट करे रहियो आहे आशिक़ अली जुगणे जो। बुढ़ो कमरानी में नेशनल पॉलिटिकल सोसाइटी बदीन तरफ़ां शहर बुढ़ो कमरानी में एकता जो ॾियारो 1 डिसंबर ते मल्हायो वियो, जंहिंमें सकाफ़ती मच कचहरी, सिंधी टोपी अदरक गीत, शाइरी, नज़म चया विया, जंहिंमें नेशनल पॉलिटिकल सोसाइटी बदीन जे जनरल सेक्रेटरी राशिद सिंधी, अली सिंधी, हबीब कलोई, रज़ी कलोई, सतार खसकेली ऐं ॿियनि दरिया ते कैनाल नामंज़ूर जा नारा पिणु लॻाया। सिंधु दरिया असां सिंधियुनि जो जापो आहे, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जो को बि कैनाल न मंज़ूर आहे। अकुल मत शर्म कई दी नियोड़िया, जिए सिंधु देश, जिए लतीफ, जिए अमन आलम इंसानियत के हान आजाद घुर्जे वतन। नेशनल पॉलिटिकल सोसाइटी बदीन पारा आज शहर बुढ़ो कमरानी में कौमी ईद मल्हाई पई वञे। नेशनल पॉलिटिकल सोसाइटी बदीन पारा समूरी सिंध में रहंदड़ सिंधी ऐं सिंध का ॿाहिरि दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ सभिनी सिंधियुनि खे क़ौमी सिंधी ईद जूं लख लख वाधायूं। रैली में शरीक मुंहिंजा दोस्तों भाइरो, अॼु तमामु घणी ख़ुशी थी रही है। तव्हां टोपियूं, अजरकूं, खेस, खथा, कुआड़ियूं, वास्कोटियूं पंहिंजे कल्चर सां सलाड़जी आया आहियो।